अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैन। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दोलाब ऐं ड्रामा सीरियल दो दो जे बारे में। त उनखां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, वीडियो स्किप न कजो। तमामु ज़बरदस्त ॼाण ॾियण वारो आहियां। त दोस्तों ड्रामा सीरियल दो दो जेको आहे उनजो स्क्रिप्ट पहुची चुको आहे, उनजे जेका शेड्यूल आहे उहो कढियो पियो वञे ऐं तमामु जल्द हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा शुरू कई वेंदी ऐं नवां नवां जेके एक्टर आहिनि उहे अचनि पिया। अवां मुंहिंजे यूट्यूब पोस्ट ते ॾिसी सघो था त मूं हर पोस्ट रखी आहे, उहा ठाहे करे उहा हर जेको एक्टर आहे उनजी पोस्ट रखी आहे। उहा अवां ॾिसो, अॼु बि मूं नयूं पोस्टूं रखियूं आहिनि, उहे बि ॾिसी सघो था। त दोस्तों ड्रामा सीरियल दोलाब जी ॻाल्हि कंदासीं। ड्रामा सीरियल दोलाब हिन वक़्तु ज़बरदस्त मक़बूल वञे पियो। ड्रामा सीरियल दोलाब जी जेका मक़बूलियत आहे उनमें ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो अचे पियो ऐं ड्रामा सीरियल दोलाब हीअ जेका राति वारी किस्त हुई उहा तमामु दिलचस्प हुई ऐं हाणे हिन ड्रामे जो जेको नओं मोड़ अची वियो आहे, ड्रामे खे नओं रुख ॾिनो वियो आहे, उहो तमामु दिलचस्प आहे। छो जो हाणे मंसूर खान ऐं कूंज खे जेको कारोकारी वारो मामिलो आहे उहो हाणे कीअं हल थींदो, इहो तमामु हिकु ॻुझो राज़ आहे। राइस शाहनवाज़ खे हीअ जेको पॉइंट मिली वियो आहे, हाणे हिन ते हू वार कंदो ऐं राति वारी किस्त में ईंदो। राति वारी किस्त में राइस शाहनवाज़ खान मंसूर खान ॾे ईंदो ऐं उनखां पलांद चवंदो त मूंखे पलांद ॾे, अव्हां जेको घिनौनो कमु कयो आहे, छोकिरी सां मिलणु आया हो, त इहो अव्हां जो जेको कमु आहे, इहो किरदारु जेको आहे अव्हां जो ख़राबु आहे। उन ते हीअ चवंदो त मुंहिंजो जेको को अहिड़ो ख़राबु रवैयो न हुयो, मूं ख़राबु तरीक़े सां न आयुमि ऐं पंहिंजी मोहबत सां मिलणु आयुमि। त हुन ते हीअ चवंदो त हिते हीअ जेका सिस्टम आहे हिन में ही कारोकारी आहे ऐं को छोकिरो छोकिरी सां मिले। होॾऊं जेका कूंज आहे उहा सोढल वटि पहुची चुकी आहे। छो त अव्हां ॾिठो कूंज निकिरती जीअं त हुनखे सोढल मिली वियो ऐं सोढल जेको आहे उनखे कूंज खे खणी आयो आहे ऐं उनमें पंहिंजा मुफ़ाद आहिनि जेको हू तलाक वठी राईंदो, पर ईअं कोन थींदो। कूंज हिन ते ज़ोर भरींदी ऐं कूंज ईंदी मंसूर खान वटि। हाणे हीअ जेको कूंज आहे हाणे इहा ॾिसंदव त कीअं मंसूर खान वटि ईंदी, इहा सस्पेंस आहे। इहो सस्पेंस तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, हू पाण छॾे वञे थो या मंसूर खान हिन ते हलां करे थो, हुतां छॾाए वञे थो, इहो अव्हां जे लाइ सस्पेंस आहे। इहो ॾिसंदा। अॼु वारी किस्त में तमामु ज़बरदस्त हिकिड़ो ड्रामो हाणे एक्शन सां भरपूर थिए पियो। हाणे जेको आहे ॿिन्ही धुरियुनि में हिकिड़ी छिकताण पैदा थींदी। हुन रहज़न ऐं ककर वारा परेशान आहिनि त हीअ छोकिरी आख़िर हुतां निकिती वई त आख़िर किथे वई ऐं उन जो जेको हीअ रिएक्ट थींदो तमामु ख़तरनाक थींदो। हाणे ककर वारनि खे मुराद वारा विसरी विया आहिनि। हाणे कूंज जी ॻोल्हा जेका आहे उहा ज़ोर शोर सां हूंदी ऐं उन्हनि खे इहो हूंदो त हाणे जेको आहे असांजे तोहमत ईंदी मथां। ॻोठ वारा जेके आहिनि उहे पुछंदा त आख़िर कूंज वई काॾे। हाणे इन जेको ही सिचुएशन थींदी हाणे हिन बदनामी खां बचण जे लाइ हाणे ही ॾींहुं राति कोशिशि कंदा। ही राइस शाहनवाज़ वटि बि पहुता त ही मसइलो जेको आहे हल कयो आहे। राइस शाहनवाज़ हिननि ते ॾमरे थो त अव्हांखे घटि में घटि छोकिरी खे क़तलु करिणो हो, जीअं कारप वारो इल्ज़ाम ॾेई मंसूर खान खे फसाइजे हा ऐं पोइ मंसूर खान खे मारिजे हा। ऐं उन्हनि खे चई त मारणो मंसूर खान खे हुयो कंहिं जेको हिननि प्लान ठाहियो, इहो प्लान हिननि जो फेल वियो। छो त हिननि जो गार्ड जेको हुयो उन्हनि खे ॾिसी वरितो, इन जे करे ही प्लान फैलाप वियो आहे। हाणे मंसूर खान बि परेशान आहे। हुनखे हाणे माउ चवंदी त तूं जेको इहो कमु कयो आहे तमामु ग़लति कयो आहे। हुन चवंदो त मां प्यार मोहबत हुन सां कयां थो, उन जे करे मां उते वियुसि। त मां चवंदी त तूं मोहबत करे थो हुन सां, मूंखे ख़बर आहे, पर हीअ जेको असांजो माहौल आहे हिन में ही कंहिं छोकिरी ऐं छोकिरे जो मिलणु जेको आहे इहो कारोकारी जो जेको रिवाज असां में पयल आहे,
उहो थोपियो वेंदो। हाणे तो हिन जाल खां नथो बची सघे। हाणे तो वारी जेका तंज़ीम आहे तो जेका हीअ ग़लती कई आहे उन जे करे ही फैलाप वेंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त मंसूर ख़ान छा हिन मिशन खे कामयाबु करे सघे थो या हिन जो मिशन हिते अधूरो रहिजी वञे थो। हीउ हिकिड़ो सस्पेंस आहे, इहो अवां ॾिसंदव त पोइ अव्हांखे ख़बर पवंदी। ऐं इन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। पर हीउ सस्पेंस अव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो सस्पेंस आहे। अल्लाह हाफ़िज़।